शहीदन खे ज़िंदा तजे के मञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था। शहीदन खे ज़िंदा तजे के मञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था। शहीदन खे ज़िंदा जन्नत में शहीदन खे खाधो मिले तो इहो पाक कुरान वाज़िह ॾसे थो। जन्नत में शहीदन खे खाधो मिले तो इहो पाक कुरान वाज़िह ॾसे थो। सचो पाक कुरान खे जो चवन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था। शहीदन खे ज़िंदा शहीदन खे ज़िंदा तजे के मञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था। शहीदन खे ज़िंदा हज़रत हुसैन शहादत वियो माणी पिटण ऐं कुटण सां त थींदो छा हाणी। हज़रत हुसैन शहादत वियो माणी पिटण ऐं कुटण सां त थींदो छा हाणी। अकुल ऐं त ईमान अकुल ऐं त ईमान जेके रखनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा शहीदन खे ज़िंदा त जेके मञनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा शहीदन जो करणो कॾहिं की न गमो आ। शरीअत में ज़ाहिर सब्र जो हुक्म आ। शहीदन जो करणो कॾहिं की न गमो आ। शरीअत में ज़ाहिर सब्र जो हुक्म आ। शरीअत में ज़ाहिर सब्र जो हुक्म आ। शरीयत जे हद में शरीयत जे हद में त जेके रहनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा शहीदन खे ज़िंदा त जेके मञनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा पिटण ऐं कुटण खां नबी आहे रोकियो। नबीअ जे त फरमान ते कुझु त सोचो। पिटण ऐं कुटण खां नबी आहे रोकियो। नबीअ जे त फरमान ते कुझु त सोचो। इहो कौल जेके इहो कौल जेके ॿियनि खे ॾसनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा शहीदन खे ज़िंदा त जेके मञनि था उहे को न पिट को ऐं कुट को करनि था। शहीदन खे ज़िंदा ज़ुल्फ़ार जेके अकुल जा अंधाहनि शहीदन मथां से त मातम कंदाहनि। ज़ुल्फ़ार जेके
अकुल जा अंधाहनी शहीदन मथा से मातम कंदाहनी शहीदन मथा से मातम कंदाहनी शरीयत जो सर की न समझी वञन था शरीयत जो सर की त समझी वञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था शरीयत जो सर की त समझी वञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था शहीदन खे ज़िंदा त जेके मञन था उहे को न पिट को ऐं कुट को करन था शहीदन खे ज़िंदा